नमस्ते, जय झूलेलाल। MDS यूनिवर्सिटी MA प्रीवियस जो पहिरियों रखियलु किताबु शाह जो रसालो, जंहिंमें 4 सुर रखियल आहिनि। तंहिं मां हिकु सुर आहे सुर सोरठ, जंहिंमें राजा ॾियाच जी कहाणी आहे ऐं बीजल जी राय ॾियाच जो किस्सो ऐं उन जी रूहानी माना। हिकु ज़माने में जूनागढ़ में राय ॾियाच नाले हिकु राजा हूंदो हो। खेसि हिकु बे औलाद भेण हुई, जंहिं हिकु ॾींहुं हिकु फ़क़ीर खां ॿार लाइ दुआ घुरी। दरवेश चयसि त तोखे हिकु पुटु ॼमंदो, पर उहो तुंहिंजो भाउ जो सिर वठंदो। इहो ॿुधी उहो ॾाढो परेशान थी। 9 महीननि खां पोइ खेसि पुटु ॼाओ, जंहिंखे बर वक़्त यानी उन ई वक़्तु ॼमंदे ई हिकु संदूक में विझी खणी सरन दरिया कयईं। यानी ॼमंदे ई उनखे संदूक में विझी करे दरिया में विझी छॾियईं। संदूक लुढ़ंदी वञी राजा अनिराय जे मुल्क में निकिती ऐं उते हिकु चारण ऐं संदसि ज़ाल खे हथ आई। हुननि ॿार खे कढी वञी पालियो ऐं नालो रखियऊं बीजल। बीजल जॾहिं सामायो, जॾहिं वॾो थियो, तॾहिं जंग में माल चरण वेंदो हो। यानी गायूं ॿकरियूं चरण वेंदो हो जंगल में। हिकु ॾींहुं बीजल जे कन ते हिकु साज़ जो मोहींदड़ आवाज़ पियो। नज़र कयईं त खेसि हिकु वण ते कंहिं मिरुअ जा अंडा टंगियल ॾिसण में आया। आवाज़ अहिड़ो त मिठो हो जो पखी ऐं जीव जंतर पाण विसारे अची उते बीह थिए विया। हक़ीक़त में कंहिं दरवेश हिरण जो शिकार करे उन जा आंडा खणी वण ते टंगिया हुआ। कंहिं हिरण जो शिकार करे उन जो आंडा वण ते टंगिया हुआ। जॾहिं उहे सुकी विया त उन्हनि मां ॾाढी मधुर आवाज़ निकिरण लॻी हुई, जंहिं बीजल खे मोहियो। संदसि चंग जी आवाज़ ते पशु ऐं पखी अची कठा थींदा हुआ ऐं हू बि हर रोज़ 2-4 हिरण जले अची माइटनि जी पालना कंदो हो। संदसि सुरंदे जी पोइ हर हिकु हाक पइजी। उन खां पोइ बीजल छा थो करे, उहो खणी थो अचे ऐं उनजो सुरंदो थो ठाहे छॾे। कजास यानी इत्तेफ़ाक़ सां जंहिं वक़्तु बीजल ॼाओ हो, तंहिं वक़्तु राजा अनिराय खे पिणु हिकु धीअ ॼाई हुई। जा संदसि 60 धीअरुनि में इज़ाफ़ो हुई। 60 धीअरूं हुयूं, उन्हनि खां पोइ हिकु हीअ धीअ ॼाई हुअसि अनिराय जे घर। खारनि विचां राजा उनखे संदूक में विझाए दरिया में लोड़ाए छॾियो। बीजल जी मां राजा ॾियाच जी भेण पंहिंजे पुट खे दरिया में विधो ऐं उन जे भाउ पंहिंजी जेका धीअ हुअसि उनखे दरिया में फिटो कयो। उनखे दरिया में लोड़ाए छॾियो। उहा संदूक राजा राय ॾियाच जे देस में रत्ने नाले हिकु कुंभर जे हथ आई। जीअं ई हुनखे पंहिंजी धीअ खे हुन संदूक में विझी करे पाणीअ में विधो त उहा तरंदे तरंदे वञी राजा ॾियाच जे देश में पहुती। ॿई ॿार अलॻि अलॻि देशनि में पहुची विया। रत्ने नाले हिकु कुंभर हो जंहिंजे हथ आई। रतन खे बि औलाद कोन हो, सो लाॾ विचां वञी ॿार खे पालियाईं ऐं नालो रखियाईंसि सोरठ। सोरठ जॾहिं जोबन खे रसी, यानी जॾहिं जवान थी, तॾहिं संदसि सूंहं जो हिसाब ई कोन हो। ॾाढी सुंदर हुई। संदसि सुंदरता जी हाक ॿुधी राजा अनिराय रतन खे संदसि सॾु घुरियो। कमीणे खे सुध न हुई त सोरठ संदसि जी न्याणी या कन्या हुई, जा पाण दरिया में लोड़ाए छॾी हुआईं। रत्नो जीअं ॼन वठी थे वञो, तीअं राय ॾियाच जी नज़र वञी उन ते पई। हक़ीक़त मालूम करण ते ॾाढा खार लॻसि ऐं रतन खे घुराए मथसि मलामाल करे ऐं सोरठ खे पंहिंजी हवेलीअ में रखियाईं। जॾहिं ख़बर पियसि कि हीअ मुंहिंजी ई धीअ आहे, तॾहिं फिर उहा
उनखे पंहिंजे उन में थो रखे हवेलीअ में। अनिराय खे जॾहिं इहा ख़बर पई तॾहिं संदसि गुस्से जी हद न रही। बर वक़्तु वॾो लश्कर साण वठी जूनागढ़ ते चढ़ाई कई, पर 12 महीननि जे घेरे खां पोइ बि खेसि सोभ हासिल न थी। आख़िर पंहिंजे देस ॾांहुं वापसि वरियो ऐं हिकु थाल मूरनि सां भरे सारे मुल्क में होको ॾियारियईं त जेको राय ॾियाच जो सर वढे ईंदो तंहिंखे ही थाल मिलंदो ऐं ॿियो बि जेकी हू घुरंदो सो लहंदो। जॾहिं अनिराय उन राजा ॾियाच सां न पुॼी सघियो, ॿीजल उनखे न छुड़ाए सघियो, तॾहिं हिन होको कयो हिकु हीरनि जवाहरनि सां थाल भरे सॼे पंहिंजे शहर में होको कयईं कि जेको हिन जो सर वठी ईंदो उनखे ही थाल मिलंदो हीरनि जवाहरनि सां भरियल, ऐं साथ में जेको हू घुरंदो शइ उहा उनखे मुंहुं मांगी क़ीमत उनखे अता कई वेंदी। ॿीज जी ज़ाल मुड़ुस जे गैर हाज़िरी में उहो थाल वठी रखियो ऐं वचन ॾिनाई त गोटम राय ॾियाच जो सर वठी ईंदो। जॾहिं ॿीजल घर में न हो त हुनजी ज़ाल उहो थाल वठी करे रखे छॾियईं ऐं वचन ॾिनाई कि जॾहिं मुंहिंजो घोटु ईंदो उहो राय ॾियाच जो सर ज़रूरु वठी ईंदो। ॿीजल बि लाचार थी सुरंदो सिंगारे जूनागढ़ ॾांहुं राह वरिती। ज़ाल जे वचन ॾियण ते ॿीजल बि मजबूर थी वियो ऐं सुरंदो खणी करे ऐं जूनागढ़ जी तरफ़ निकितो। राजा ॾियाच जे महल वटि पहुची तंद तरियाई पंहिंजे जेको सुरंदो खणी वियो उनखे वॼाइण लॻो। संदसि चंग जी आवाज़ राजा जे दिलि खे गाए वियो ऐं हुन मां जेका मधुर आवाज़ हुई उहा राय ॾियाच जे दिलि खे छेदे वई। ॿीजल खे चयईं घुर जेको घुरणो अथई। ॿीजल चयो त राजा तो सां हिकु ॻुझी ॻाल्हि करणी अथमि। राजा खेसि चोड़ोलो मोकिले पाण वटि घुरायो। राजा पंहिंजा नौकर चाकर पंहिंजा सिपाही मोकिले करे उनखे पाण वटि घुराए थो। ॿीजल सुरंदो वॼाईंदो रहियो ऐं राजा बि बेख़ुदि थी खेसि तरह तरह जा इनाम आछींदो रहियो। जीअं जीअं ॿीजल सुरंदो वॼाईंदो वियो उनजे सुर ते मोहित थी राजा इनामनि जा इनाम उन्हनि खे ही ॾींदमि इनामनि जा इनाम उन्हनि ते आछींदो वियो। इनामनि जे मथां इनाम ॾियण जी घोषणा कंदो वियो। नेठि ॿीजल हथ जोड़े वेनिती कयसि मूंखे माल न घुरिजे पर तो सखीअ जो सिर घुरिजे। तूं कॾहिं बि न सिखियो आहीं सो उथी मूंखे पंहिंजो सिर ॾे। ॿीजल चयईंसि मूंखे ॿियो कुझु न घुरिजे, मां तोखे हथ जोड़े करे वेनिती थो कयां कि तुंहिंजे दर ते जेको बि ईंदो आहे उहो ख़ाली न वियो आहे, इन करे मूंखे ॿियो कुझु न, केवल मूंखे तुंहिंजो सिर खपे। राय ॾियाच बि चोच विचां पंहिंजनि हथनि सां कुल्हनि तां कंधु कपे ॾिनसि ऐं राय ॾियाच पंहिंजे हथनि सां ई पंहिंजो सिर कपे करे सिर कढी करे हुनखे ॾिनई सिर कटे। ॿीजल सिर खणी अची राजा अनिराय जे अॻियां रखियो। अनिराय जे दिलि खे चोट रसी वई ऐं चयाईंसि त धिक्कार अथई कमीणा, तो थोरी लालच ते अहिड़े दानी सरदार जो सिर वढे आयो आहीं। हींअर टर हितां ऐं मुंहिंजो मुल्क छॾे वञ। सिर ॾिसी करे हुनखे ॾाढो पंहिंजे पाण ते पशेमान थो थिए हू ऐं हुनखे बि धिकारेसि थो कि तो थोरी लालच जे करे तो हे ॾे जेको राजा हो जंहिं पंहिंजो सिर कपे ॾियण में देरि न कई तूं हुनजो सिर खणी आयो आहीं। हींअर टर हितां मुंहिंजो मुल्क छॾे वञ हली। ॿीजल बि ॾाढो पशेमान थियो ऐं होश विञाए जूनागढ़ ॾांहुं डोड़ियो। उते पहुची ॾिसे त सोरठ बाहि में पाण विझी सती थी रही आहे ऐं पोइ पाण बि आग में पियो ऐं सड़ी भस्म थी वियो।
कहानी जे अंत में राजा ॼाइच बि पंहिंजो सर ॾेई करे पंहिंजी क़ुर्बानी ॾिनी, पंहिंजे हुन सुर ते मोहित थी करे संगीत ते। सोरठ बि पंहिंजो पाण खे साड़े करे सती थी ऐं उन जे पुठियां ही बि बीजल बि वञी करे उन सां गॾु सड़ी भस्म थियो। हिन सुर में हीअ तस्लीम बिखरा, हिन में इहा शिक्षा आहे, राय ॾियाच मां मुराद आहे इहो आज्ञाकारी तालिब जो मुर्शिद गुरूअ जे इशारे ते पंहिंजो सिर लाहे थो। हिन में इहो आहे कि राय ॾियाच खे मञियो अथनि कि राय ॾियाच हिकु कामिल शिष्य आहे जेको पंहिंजे गुरूअ जे चवण ते पंहिंजो सिर बि कटे ॾेई सघे थो। ॿीजल खे गुरूअ जे रूप में ॾेखारियो अथनि ऐं सोरठ खे ॾेखारियो अथनि विषय विकार, छाकाणि त इंसान विषय विकार जे मोह में अटकी करे ई जेके दुनिया जा ई दुख आहे उहो पाए थो ऐं इन संसार जे फेरनि में फिरे थो। इन में ॿुधायईं, राजा ॼाइच मां मुराद आहे इहो आज्ञाकारी तालिब आहे जो मुर्शिद यानी गुरूअ जे इशारे ते पंहिंजो सिर लाहे थो ॾिए। मुर्शिद बि खेसि ॻुझा राज़ थो ॿुधाए ऐं पाण सां हिकु थो करे छॾे। मुर्शिद बि यानी जेको गुरू आहे उनखे पंहिंजा ॻुझा राज़ ॿुधाए करे पाण में मिलाए थो छॾे। बीजल हक़ीक़त में मुर्शिद कालिम जो प्रतीक आहे। शिष्य आहे यानी हू एकांत में राय ॾियाच अॻियां वाॼो विलानी थो वॼाए। उहो साॼ अंदर जो साॼ आहे जंहिंजे आलाप संसार जे सभिनी साज़नि जे आवाज़नि खां वधीक मिठा ऐं मोहींदड़ आहिनि। राय ॾियाच जे अंदर में हिकु अजीब रोशनी थी चमके। मुर्शिद कालिम तालिब हृदय में रूहानी रोशनी थो जगाए। जॾहिं इनखे इहो ॿुधायो अथनि कि जॾहिं बीजल पंहिंजे अगरि बीजल खे गुरूअ जो रूप ॾेखारियो अथनि, गुरू जॾहिं पंहिंजो ज्ञान ॾींदो आहे पंहिंजे शिष्य खे त शिष्य उन गुरूअ जी ज्ञान जी रोशनी में अहिड़ो समाइजी वेंदो आहे त हू पंहिंजे संसार खे छॾे संसार जे मोह विकारनि खां परे थी वेंदो आहे। तालिब रूहानी रोशनी जगाए थो, तालिब नफ़्स खे नास करे थो, नफ़्स यानी विषय विकारनि खे नास करे थो, मुर्शिद में फना थी थो वञे, पंहिंजे गुरूअ में ई फना थी थो वञे। नफ़्स मोह त सुख थियो, सोरठ मोहे सुख थियो। सोरठ यानी हुई विषय विकार। जॾहिं विषय विकार इंसान जे छॾी मन मां निकिरी वेंदा आहिनि तॾहिं इंसान खे सची शांती मिलंदी आहे। सोरठ संस्कृत शब्द जो सौराष्ट्र जो बिगड़ियल रूप आहे। हीअ रागणी रीत जो बेपहरमी गाइबी आहे। शायदि हीअ रागणी सौराष्ट्र में घणो ॻाइण में ईंदी हुई। हिते शाह साहिब ई राय ॾियाच आहे छो त पाण राग ते फिदा हो ऐं दम बि राग ॿुधंदे ई तल्लीन अवस्था में सिर ॾिनो। ही चवनि था कि हिन में जेको राय ॾियाच आहे न उहो शाह साहिब ख़ुदि ई आहे, छाकाणि शाह साहिब जी जॾहिं रूहानी आत्मा या चइजे शाह साहिब जो जेको रूहानी मिलन थियो हो परमात्मा सां, उहो बि पंहिंजो राग ॿुधंदे ॿुधंदे ई शाह साहिब फना थी विया हुआ। तीअं ई उनखे पंहिंजे राय ॾियाच खे बि शाह साहिब जी तुलना में ई खयो अथनि। ऐं हिन में बसि इहो ई आहे जीअं सामी साहिब चयो कि पंहिंजा विषय विकारनि खे तव्हां हथु कंदा तॾहिं ई तव्हां हिन संसार खे जीते सघंदा। इन कहाणी जो अंतिम निष्कर्ष इहो ई आहे। जय झूलेलाल।